बियॉन्ड दी हेडलाइंस विद फ़हमीदा रियाज़ में भलीका नाज़रीन कुछ कहाणियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके रोज़मर्रा जी ख़बरुनि में दॿिजी वेंदियूं आहिनि या पस मंज़र में हली वेंदियूं आहिनि। अहिड़ियूं ई कहाणियूं असां तव्हांखे ॿुधाईंदासीं जंहिंमें जदोजहद जुस्तजू ऐं क़ुर्बानी जूं कहाणियूं हूंदियूं। अॼु असांजी महिमान शख़्सियत अहिड़ी शख़्सियत आहे जंहिं नंढे हूंदे ई जेको आहे उहो सियासत में आई ऐं उन जे बाद जेको आहे सियासी जदोजहद में कई दफ़ा जेल जी बि यात्रा कयूं आहिनि। उन खां पोइ अगरि असीं ॻाल्हि कयूं त वफ़ाक़ में जेको आहे जेकी वफ़ाक़ जी सतह ते जेकी पार्टियूं हुयूं उन्हनि में बि शमूलियत कई। उन जे बाद असां जेको आहे हुननि जेको पंहिंजी प्रॉपर जेकी सियासत जो आगाज़ कयो उहो क़ौमपरस्त सियासत खां आगाज़ कयो ऐं उन जे बाद हुननि जलावतनी बि जेकी आहे कटी आहे। अॼु असां सां गॾु मौजूदु आहिनि शाह मोहम्मद शाह। हू पाण जेके आहिनि मुस्लिम लीग नून जा अॻवान आहिनि ऐं अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था ऐं उन्हनि जी कहाणी न सिर्फ़ु ज़ाती पर उन्हनि जी सियासत जी कहाणी ऐं इहो अरिहांगो जेको सफ़रु आहे उहो हुननि कीअं जेको आहे गुज़ारियो आहे अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल करे ऐं तव्हां ताईं पहुचायूं था उहा। अच्छा शाह मोहम्मद साहिबु असांखे इहो ॿुधाइजो त जेको आहे अव्हां सियासत कॾहिं खां शुरू कई ऐं कहिड़े इलाइक़े खां शुरू कई ऐं कहिड़े जेको आहे तंज़ीम में तव्हां शामिलु थिया? जी बिस्मिल्लाह। देखो मुंहिंजे ख़ानदान का मुंहिंजो ओरिजिनल ॻोठु आहे उहो आहे भाणोट। भाणोट ॻोठु आहे तहलका हाला मौजूदा डिस्ट्रिक्ट बट अॻे डिस्ट्रिक्ट हैदराबाद हुई ऐं उहो आहे उते का सियासी सरगर्मी कोन हूंदी न को मुंहिंजे हिन पासे भाणोट फैमिली खां अलबत्ता मुंहिंजो रिश्तो जेको आहे जंहिं ख़ानदान सां उते सियासत हुई यानी सन ओरिजिनल त असांजो असीं आबाई वतन त असीं सन मां माइग्रेट थी भाणोट आया आहियूं कलोड़ा दौर में। अच्छा अॼु खां 300-400 साल अॻे। बाक़ी इहो कीअं थियो उहो हिकिड़ो हीअं थियो छाकाणि वाबस्तगी त सन सां रही न जनाब GM सैयद ऐं मुंहिंजो रिश्तो ख़ानदानी आहे त असीं हिकिड़े ॾाॾे जो औलाद आहियूं। अमीर अहमद शाह इमदाद शाह बाबा जा मासात मासात चइबो सिंधी में मासात हुअं त अंग्रेज कज़न पियो फर्स्ट कज़न फलाणो कज़न आहे सो इहो थियो। उन करे उहो असरु रहियो आहे त घर में किताब विताब ईंदा हुआ। मुंहिंजो चाचा मुंहिंजा मामा सभु ईंदा वेंदा सन पढ़िया आहिनि रहिया आहिनि त इन करे इहो किताब हिकिड़ो दफ़ो पहिरियों दफ़ो मूं किताबु पढ़ियो जेको साईं GM सां लिखियलु उन किताब में मौजूदा सियासी मसइला उन मूंखे झिझोड़े छॾियो। अच्छा उहो पढ़ियुमि साईं GM सां किताब मौजूदा सियासी मसइला एॾो ज़बरदस्तु किताबु अञा ताईं बि मूंखे फिल्म मां नज़र थो अचे उन जो किताब मूं ते असरु पियो। उन पढ़ण खां पोइ आहिस्ते आहिस्ते मुंहिंजी ज़हन झंझोड़ा थी वियो छाकाणि त मुंहिंजे वालिद साहबु मां 10-11 सालनि जो इंतिकाल थी वियो तॾहिं खां हिकिड़ो यतीम ॿार हुउसि सो मुंहिंजी पालना जेका आहे परवरिश जेका सो मुंहिंजे मामनि कई। अच्छा मुंहिंजो मामू ॿियो नंबर वॾो मामू मेहदी शाह उहो डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड जो चीफ ऑफिसर रहियो आहे एडमिनिस्ट्रेटिव चेयरमैन बि रहियो आहे ऐं ॿियो नंबर मुंहिंजो मामू तपेदार सुपरवाइज़िंग तपेदार उहो टंडो हलाइण जेको तव्हांजो ॻोठु आहे उते रहंदो पोइ अम्मा खां इजाज़त वठी मूंखे वठी वियो पाण सां गॾु पढ़ाइण। तॾहिं खां मुंहिंजी तालीम पंहिंजी पहिरीं प्राइमरी तालीम पंहिंजे ॻोठ में थी। अम्मा चौथी दर्जे 5 क्लास खां पोइ मामा इजाज़त वरितुसि हिन खे वठी अॻियां पढ़ायसि मूंखे अची अंग्रेजी स्कूल में छॾी। उन स्कूल जो नालो आहे सिंध मॉडल हाई स्कूल टंडोला उते हिकिड़ो दफ़ो छा थियो जो वार मुबारक जो मसइलो थियो कश्मीर में को वार मुबारक फसादा थिया वार मुबारक जेको जुलूस निकितो मां बि उन में काहे पियुसि जुलूस में उहो कयो जमियत उलमा वारनि दवा इस्लामी मां वरी सलाह ॾियोसि जमियत उलमा सां सलाह जो मेंबर हुनजो कोन हुउसि पर इहे जलसे जुलूस में ॿार हो में थी वियो ईअं थी मुंहिंजी इब्तिदा पहिरीं जॾहिं मोहतरमा फातिमा जॾहिं इलेक्शन अयूब जी बीठी त पोइ मूं ते उनजो असरु पियो छो जो उते असांजे घर में अख़बारूं ईंदी हुयूं 2 अख़बारूं हुयूं हिकिड़ी सिंधी हिकिड़ी उर्दू ईंदी जंग ऐं सिंधी नवाए सिंध
नवाए सिंध नवाए सिंध नवाए सिंध ज़बरदस्त हिज़्ब इख़्तिलाफ़ इख़बार आई नवाए सिंध जो वॾो पढ़ंदड़ उन जो एडिटर मौलाना अब्दुल गफ़ूर सीताई ऐं उनजो मालिक हो ख़ान बहादुर मोहम्मद अयूब खोड़ो पर हू अख़बार बहितरीन हुई ऐं उन नवाए सिंध जो त मूं ते वॾो असरु पियो ॻोठ मां असांजो पंहिंजो मामू वॾो हो उहो म्यूनिसिपालिटी टंडो आदम जो चेयरमैन हो सरकारी चेयरमैन चीफ ऑफिसर वारो चेयरमैन सो इन करे उहो टंडो आदम रहंदा त पोइ वरी मुंहिंजी ॿी तइलीम थी शाह अब्दुल लतीफ़ हाई स्कूल टंडो आदम में पोइ टंडे आदम में मुंहिंजी दोस्ती पढ़ण में असीं 5-4 क़रीब तरीक़ दोस्त हुआसीं रोशनदीन जूड़े जो मरहूम हाणे गुज़ारे वियो उहो MA में थियो ऐं पंहिंजो फिदा हुसैन ॾेरो ऐं ॿियो असांजो मुर्तज़ा जूड़े जो ममताज़ जूड़े असां जूड़े जा छोकिरा पाण में उते उहो तरीक़ो एजुकेशन में टंडो लाइ रिसेस थी त मां उन क्लासरूम में लंघियुसि त मुहाजिर छोकिरनि चयो इधर से क्यों आए हो मां चयो मूंखे ख़बर ई कान्हे मां हू को शायदि मुंहिंजा दोस्त रोशन जुड़े जा वारा कोई ईंदा वेंदा कोई उन्हनि जो कुझु मसइलो हुजे छोकिरनि सां पोइ थी वियो जहिड़ो ॿारहं छोकिरनि जो उहो छोकिरनि जहिड़ो एॾो वधी वियो जो टंडो आदम शहर में सिंधी मुहाजिर फसादा थी इन हद ताईं जो कर्फ्यू ताईं इहो कहिड़ो सन हो सर 66 अच्छा ठीकु आहे त मूं मैट्रिक 66 में कई न त पोइ इहो सन हो त पोइ उते पोइ वरी वॾनि जो बि जहिड़ो थी पियो छाकाणि रोशनदीन जूड़े जो पीउ वॾो शाहनवाज़ ख़ान जो हुनजो मामा शहर जो मोज़िज़ शाहनवाज़ बि इलाइक़े जो मोतबर पोइ ॿिया पोइ डॉक्टर सिद्दीकी साहिबु हूंदो उहो मुहाजिरनि जो सुठो शानदार माण्हू पोइ वरी पोइ सिंधी मुहाजिर रिटायर थी वियो पास कई मैट्रिक हाणे ग़रीब ॿार यतीम ॿार चइबो सन अचणु वञणु थींदो अधी अटि में साईं वॾे वॾे साईं जेम्स जे साईं जेम्स जे मूं पहिरीं कॉन्फ्रेंस अटेंड कई 66 में जॾहिं मां टंडो आदम में पढ़ंदो शाह लतीफ़ ते बज़म सूफ़िया सिंध बज़म सूफ़िया सिंध में साईं जेम्स सियासी एक्टिविटी खे अटकल कई बंदिश हो त सियासत में न हिसो वठंदो पोइ उन छा कयो जो हिकिड़ी ठाही बज़म सूफ़िया सिंध जंहिंमें सिंध जा शाइर अदीब गॾु कई ऐं जेके पीराणी गादियूं हूंदियूं उन्हनि जे तवसुस सां हुते तकरीर शुरू थियूं राग हाणे शव शाइर त बि बज़म सूफ़िया सिंध में इलाही साईं जेम्स जो सेक्रेटरी हो बज़म सूफ़िया सिंध रसूल बख्श अली जो अच्छा इहो मां उन कॉन्फ्रेंस में वियुसि भटिशा में पोइ छाकाणि उहा कॉन्फ्रेंस सॼी असांजी फैमिलीअ जे हवाले सां थी असांजी फैमिली जे हवाले सां ईअं थी वियो छाकाणि असांजो भटिशा हाला में तहलको हाला त हुते साईं जीअं जा जेके महिमान रधी पकी खाधा पीता देगियूं उन जो इंचार्ज मुंहिंजा मामा ऐं मुंहिंजा चाचा ऐं सिंध अदीबदार शेख आज़म उते ॾिठो पहिरीं दफ़ो अच्छा त उहो सभु जेको आहे जोयो साहिबु त ख़ैर उहो त असांजो वॾो आहे अॼु ॾींहुं वॾो त इहो मुंहिंजो थोरी सियासी तकरीर ॿुधण जो पोइ तव्हां जेको इहो मूं तव्हांखे शुरू में बि इहो ई पुछियो त तव्हां शुरूआति ॿुधायो त कीअं कई पोइ तंज़ीम जो नालो इहो जंहिं में तव्हां शुरूआति कई ॻाल्हि था ॿुधायो त जेको मूं तव्हांखां सवालु कयो तंज़ीम जो नालो छा हो जंहिंमें तव्हां शुरूआति कई उहा अचां थो हाणे मां तव्हां जेकी भॼी वियुसि छा थियो त पोइ मां जॾहिं मैट्रिक करे वरी पोइ कॉलेज पढ़ो त मुंहिंजो ब्रदर लाइ भेण वियो बाबा जी मास्तर सैयद इमदाद मोहम्मद जलाल शाह वाली साहिबु उन मूंखे सन में चयो त बाबा अॻियां कॉलेज किथे पढ़े पियो अदा हाणे आवाज़ हुजां त भेण वेही करे त हूअं त चाचा चवंदा चयो बाबा हाणे कॉलेज पढ़े किथे पहुचो हाणे या त हाला में पढ़ंदुसि या त हैदराबाद में पढ़ंदुसि या हॉस्टल में चई न तूं अचु नवाब शाह तो रहां त नवाब शाह जो ऐं अदा इमदाद सां रहियसि गॾु इमदाद शाह सां उहो बि सियासतदान थियो जीअं बि सॼो पुटु सियासतदान वकील उनजो उस्ताद बि काज़ी फैज़ मोहम्मद पोइ मुंहिंजो थोरो असरु पवंदो वियो पोइ असां हुते नवाब शाह हिकिड़ी तनज़ीम ठाही नवाब शाह स्टूडेंट फेडरेशन नवाब शाह स्टूडेंट फेडरेशन उन जो सदर हो इफ़्तिख़ार ज़ैदी ऐं उर्दू स्पीकिंग मां हुउसि
जनरल सेक्रेटरी बसि 4-5 छोकिरा ठाही नवाब शाह। ॿियो थोरो बहुत अदबी दुनिया सां बि लाॻापो थियो। उते वरी हिकिड़ी ॿी तंज़ीम इदारा फ़ख़्रे अदब उहा बि ठाहीसीं। उन में मोहम्मद सालिह बिल्लू ऐं ॿिया इलाही तव्हां ॿुधो न हुयो इहे मोहम्मद सभु सालिह बिल्लू, बिल्लू इहे सभु इहे असां गॾु पहिरियां हुआसीं। त इहे सभु माण्हू असां गॾु अदबी कमु कया। पोइ ईअं थींदो मुंहिंजो आस्ते आस्ते स्टूडेंट फेडरेशन। पोइ हिकिड़ो दफ़ो छाकाणि असांजे घर जे पासे में नेशनल लेवल पार्टी जी ऑफिस हूंदी ऑफिस डैप जी। त मूंखे यादि आहे त ख़ान अब्दुल वली ख़ान पे आयो उते नवाब शाह में। त हुननि डैप वारनि हुनजा वाल पोस्टर पे तंहिं ज़माने में लेई ऐं अटे जी ठाही अटे जी लई सां पम्फलेट वग़ैरह लॻंदा। असांजे घर जे भर में किथे हयूं पिया। मूंखे हाणे मूं अलाए छो चयो त हुन चयो हीअ त असांजी पार्टी त असांजो चयो छो? मूं चयो ख़ान अब्दुल गफ़ार ख़ान जी एम साहिब दोस्त आहिनि, हीअ पार्टी असांजी आहे। हुननि ॾिठो बेटा हीअ रवाजु आहे। हुननि वटि मूंसां उन ॿ नैब जा ख़ासि लीडर शहबीर भंगवार ऐं काज़ी अब्दुल ख़ालिक इहे घणा हुआ। नैब में उन वक़्त में घणा वॾा लीडर हुते नवाब शाह में। सैयद रशीद अहमद शाह उहो कम्यूनिस्ट पार्टीअ जो नैब जो ऐं जाम साकी वारनि जो सभिनि जो उस्ताद हुयो सभिनि जो। हाणे मां अचां पियो हिन ते पोइ उन विच में के ॿियूं बि स्टूडेंट्स फेडरेशन आर्गनाइज़ ज़िले वाइड रहे। सखर स्टूडेंट फेडरेशन ऐं नबी खोसो दादू स्टूडेंट फेडरेशन में एजाज़ कुरैशी ऐं ॿिया हुआ माण्हू। अहिड़ी हैदराबाद स्टूडेंट फेडरेशन हैदराबाद स्टूडेंट फेडरेशन में यूसुफ लगारी जाम साकी नदीम अख्तर महर हुसैन शाह बीर से इहे हुआ। पोइ हाणे सभिनी गॾिजी चयो पोइ हिकिड़ी शाइर तनज़ीम ठाहींदो आहे। थी सघे त हुननि खे नैप वारनि जो चवणो हो चवनि था त कम्यूनिस्ट पार्टीअ जो चवनि ईअं था मां हाणे थो चवां। पोइ असां सां गॾिजी पोइ जाम साकीअ जी मुंहिंजी मुलाक़ात पहिरियों दफ़ो थी नवाब शाह में। उहो आयो पोइ असां पाण सुठी सुठी असां सां गॾु मूं सां गॾु हिकिड़ो आमिर ख़ान जमानी पोइ चीफ इंजीनियर थियो KEC मां रिटायर थियो। उहो आख़िरी तक हिननि सां कम्यूनिस्ट पार्टी वारनि सां रहियो आहे। त पोइ असां गॾिजी ठाही सिंध नेशनल फेडरेशन। उहा उन जी कॉन्फ्रेंस थी 3 नवंबर 1968। कॾहिं 3 नवंबर ऐं कहिड़ी किथे थी? होटल इंडस। हीअ जेका मौजूदु आहे इंडस ॿिए ज़माने ॿिए नमूने जी इन हाल में। ऐं इन ओपन सेशन हो। उन में चीफ गेस्ट हो सदारत पई कई त शेख अब्दुल मजीद सिंधी ऐं बहमान ख़ासि हो अजमल खटक। हाणे इन दौरान छा थियो जो त असांजी तनज़ीम में पहिरीं पाण में आइन फलाणो मंशूर ठहियो। पोइ पाण में पार्टी चूंडूं थियूं। पहिरियों इलेक्टेड सदर थियो जाम साकी जनरल सेक्रेटरी मीर थिबो सिंध नेशनल फेडरेशन। त उन जो सदर थियो जाम साकी जनरल सेक्रेटरी मीर थिबो। सेक्रेटरी इतला थियो महर हुसैन शाह। सीनियर नायब सदर थियो एजाज़ कुरैशी। ॿियो नायब सदर हो नदीम अख्तर उर्दू में। ऐं सेक्रेटरी कल्चर ऐं अब्दुल रहीम अली जो अहिड़े नमूने मूंखे कयो डिप्टी जनरल सेक्रेटरी। तव्हांखे डिप्टी जॉइंट सेक्रेटरी पर पोइ डिप्टी जनरल सेक्रेटरी। पोइ इहे असांजी तनज़ीम ठही पोइ सिंध उते थियो हाल में वञो हाल में थोरो हंगामो बि थियो। उहो हंगामो कंहिं कयो असांजी कन्वेंशन फिटाइण केरु आयो बराबरि यूसुफ टालपुर मोहतरम इक़बाल तरी जेको असांजो जीएस फेडरेशन पहिरियों सदर थियो ॿुधाए। मोहतरम इक़बाल तरी मसूद नूरानी जेको मुंहिंजो असुलु यारो हो पोइ थियो यारो। उहे फिटाइण आया उन्हनि खे रेज़िस्ट मूं कयो नंढो ऐं सभिनी में नंढो हुउसि। मूंखे यादि आहे त जॾहिं हू अची इक़बाल तरी जा हार विझी आया अंदरि कन्वेंशन हार में अकड़ बकड़ ठा फलाणो थी वियो। पोइ वरी मां थियुसि स्टेज हली वियुसि मूं माइक पाण वटि झले शुरू थी वियुसि। हर मुहाजिर भाव लहे तो साॻियो साह कढे तो मोहम्मद पढ़ कि हम तुम्हारे तुम हमारी सिंध ऐं मिठी जी जल सवारी सिंध। मुंहिंजो इशोरा ख़ैर पोइ हज़ार मुंहिंजो फैमिली ग्राउंड त हो साईं जीएम सां करे इज़त त उहा आहे। यूसुफ टालपुर इज़त ॾींदा पोइ त उहे मुंहिंजा प्यारा दोस्त रहिया न। हू गुज़ारे वियो यूसुफ टालपुर नूरानी ज़िंदा आहे अॼु पोइ मूंसां उहो रिश्तो हले पियो। इहे असांजी पहिरीं स्टूडेंट फेडरेशन थी जेको तव्हां चयो। ठीकु आहे
बिल्कुलु। अच्छा श्याम साहिबु इहो ॿुधाइजो त अव्हां जी जेकी पहिरीं गिरफ़्तारी हुई न उहा जेका आहे उहो कहिड़ी उमिरि में थी ऐं जेको आहे कहिड़ो एतिजाज या कहिड़ी तहरीक हुई जंहिं मां तव्हांखे गिरफ़्तार मां कयो अर्ज़ु कयां मां तव्हांखे पंहिंजे शागिर्द तर्जीब जो ॿुधायां जॾहिं असां सिंध नेशनल फेडरेशन ठाहियो हनीफ़ अयूब ख़ान जे ख़िलाफ़ु तहरीक हा ठीकु आहे त भुट्टो साहिबु आया पोइ साॻियो आहे साईं इमदाद उहो आयो मानी असां वटि साईं इमदाद वटि अदा इमदाद वटि रहियो काज़ी फैज़ मोहम्मद वटि ऐं नाश्तो हुन कयो काज़ी मोहम्मद वटि धामरा त भुट्टो साहिबु जो आयो त मूंखे अदा इमदाद नेठि ॼाण तूं हूअं ई सियासत में अची वियो आहीं हिकिड़ो कमु कर इहो भुट्टो थो अचे बार में ख़िताबु करणु ॿ छोकिरा वठी अचो नारा वारा हणा पाण चई आउं वरी छोकिरनि खे चयो भुट्टो थो असां वटि अचे अचो अचो मानी अची खाओ ई कयो पोइ सभु आया पोइ असां नारा आया अञा मज़े वारी ॻाल्हि थो ॿुधायां उहो थी वियो पुठियां मूं नारा बि हणाए वठी पियसि भुट्टो आयो असांजे घर ते असांजे माना इमदाद मोहर जे घर मां बि त रहंदुसि हुते मानी मानी मटे 100 माण्हुनि जी कई सिध वॾेरा सभु हली विया मानी न आहे ज़ुल्फ़कारी भुट्टे खे राइण लाइ बि को तयारु कोन हेॾा ॾह वीचारा वॾा वॾा तरम ख़ान चयो असां कोई पुराणा पीपल्स पार्टीअ जा फाउंडर आहियो न उहे पोइ भॼी विया सभु ताला हणी विया घरनि खे हिकिड़ो काज़ी फैज़ मोहम्मद मरहम जे घर ते रहियो भुट्टो साहिबु ॿियो मुमताज़ अली भुट्टो पीर बख्श भुट्टो मुस्तफ़ा खर रफ़ी रज़ा असांजी जाइ ते रहिया तॾहिं कम्यूनिस्ट सिस्टम कोन आहे तॾहिं वीचारो चुल्हा सिस्टम इहो गुज़ारो कयो इहो थियो पोइ उन्हनि ॾींहंनि में पोइ जो अयूब ख़िलाफ़ जे वॾी तारीख़ मिली न अयूब पोइ आया एयर मार्शल असगर ख़ान त असां वरी जुलूस वुलूस में कढिया त उन में कुझु उन्हनि ॾींहंनि में मूंखे गिरफ़्तार कयो पोइ मूंखे रखियो उहा मुंहिंजी उमिरि मुंहिंजे ख़्याल में 51 पैदाश हीअ 67 तक़रीबन 17 साल 17 साल इन मां जेल वियुसि पोइ वरी लाकअप कयूं पोइ वटि पकड़ थी पोइ हिकिड़ो लाकअप हुयो नवाब शाह वरी पोइ काज़ी अहमद पोइ वरी जेल ईअं थींदो रहियुसि इहो मां अज़रा मज़ा कनि चवंदो आहियां सभिनी खे बाबा मूं सभु मज़ा वरिता आहिनि कहिड़ा मूं चयो अयूब मार्शल जे मुखालफ़त कयुमि याया जे मार्शल में वीचारु ॿधुसि याया मार्शल में ॿधुसि उहो बि स्टोरी वॾी अथव उन में मूंखे साल सज़ा 20,000 ॾंढ पियो उहो मूं सां कहिड़ो गॾु आहे याया मार्शल में ऐं डिटेल बि वॾो वधी वेंदो तव्हां टाइम वधंदो उन में जॾहिं याया मार्शल में हीअं थियो हैदर बख्श जतोई ते आयो नवाब शाह असां वरी इस्तक़बाल कयो पोइ उन में वञियूं न टोड़ियो फलाणा मार्शल हटायो कयो उहो केस दाख़िल थियो तंहिंमें हैदर बख्श जतोई कामिल ग़ुलाम लेगारी उहो शमीर भंगवार जेको मुहारा हुते एक्टिव आहे ऐं अज़ीज़ भंगवार असांजो स्टोरी लीडर रहियो उहो सिकंदर भंगवार इहे असांजा रहिया ऐं माई सेल्फ ऐं इहो असांखे सभिनी खे गिरफ़्तार कयो लाकअप में रखियो पोइ हलियो केस मिलिट्री कोर्ट में अयूब बारे तव्हांखे ॿुधायोसि पधरी हीअ बि थो ॿुधायो उन में अयूब बारे मूंखे रखियो पोइ डिटेन में कयो पर पोइ ख़ैर उहा ॻाल्हि कटींदो वरी वधाईंदो वञा त पोइ असांजे मिलिट्री कोर्ट में केस हलियो पोइ उन में केस हलियो नवाब शाह डिस्ट्रिक्ट काउंसिल जे हाल में सैयद बाकर शाह मरहूम उहो नैब जो उहो बि उन में हो अक्यूज़ हो पोइ जेको मेजर जेको ट्रायल पियो समय मिलिट्री कोर्ट तय पुछो आप लोग जिए सिंध कैसे कहते हैं हुन चयो हथ दो हीअं हथ वठी करे चयो हम ऐसे करे जिए सिंध हू हिली वियो वटि पोइ ख़ैर केस हलियो उन केस में ॿियनि खे घटि सज़ा मूंखे वधीक सज़ा आई ख़बर न छो मूंखे लॻी साल सज़ा ॿियनि खे लॻे 6 महीना हैदर बख्श जतोई हुनखे सिर्फ़ु 1000 रुपया ॾंढ ऐं कामिल ग़ुलाम लेगारी 1000 रुपया ॾंढ सैद रशीद वटि छा खे सज़ा कान मिली बाक़ी असां सभिनी खे पोइ रखियो जेल में पोइ नवाब शाह जो जेल अच्छा शाह मोहम्मद शाह इहो ॿुधाइजो असांखे त SNF में जेके इख़्तिलाफ़ात छो पैदा थिया ऐं पोइ उन खां पोइ जेको आहे उहो धड़नि में छो जेको आहे उहो विरहाइजी विया त इहो थोरो असांखे ॿुधाइजो मतिलबु असुलु छा आहे त SNF जे पोयां बैकग्राउंड में नेशनल अवामी पार्टी बिल्कुलु जनाब GM सेन में एज़ ए नेशनल अवामी पार्टी जो लीडर हो गिरफ़्तार जेल में एज़ ए नैब लीडर रहियो त साईं GM सेन उन ॾींहंनि में ठाहियो एंटी वेन्यूलर फ्रंट मां ॿुधाए थो वञा पोइ तव्हां अची छो थो थिए उहो एंटी वेन्यूलर फ्रंट जेको ठहियो
उहो उन तारीख़ ॿुधायो थो 9 मार्च 1969 हा उन कॉन्फ्रेंस में मां बि हुउसि एज़ स्टूडेंट वेठो हुउसि उन में सिंध जा सभु अदीब दानेश्वर ज़मीनदार MNA बार सभु अची वेठा जाम साकी बि उन मेंबर हो नेप वारा बि सभु उन में एंटीवेट मेंबर आहे हारी कमेटी वारा मेंबर आहे वॾेरा बि मेंबर आहे उन में साईं GM सर को तकरीर में चयो त सिंध जे 5 पलीतनि खे हिन फ्रंट में दाख़िल थियण जी कोन हूंदी इजाज़त न आहे जाइ कान हूंदी उहे 5 पलीत नाला वरिता ख़ान बहादुर खोड़ो पीर अली शाह राजती इहे 4-5 नाला पर ऐं पीर अली शाह राजती ख़ान बहादुर खोड़ो ऐं मूंखां विसरी वियो काज़ी मोहम्मद अकबर इहे नाला वरितई 4-5 पोइ हू हिते थियो पोइ एंटी वरी फ्रंट जेको मीटिंगूं थींदियूं रहियूं त साईं GM साहिब वरी उन एंटी वरी फ्रंट में खे पोइ सिंध यूनाइटेड फ्रंट सारियो कयो ऐं उन में खोड़े खे बि सॾी ऐं राजती खे बि सॾी काज़ी अकबर खे बि सॾी इन ते झगड़ो थी वियो इख़्तिलाफ़ ते उहो असांजो सिंध मुतानाबाद में मीटिंगूं थियूं हैदराबाद ते जंहिं पलीची बि स्टैंड वरितो तॾहिं इहे न मञिबो ऐं जाम साकी वारनि बि चयो इहे न ऐं आउं मजबूर हुउसि पंहिंजे अलाए छो मजबूर हुउसि मूंखे कंहिं चयो कोन आहे साईं GM सर खां बि उहो जीअं चवंदो इहो असांजे पाण में थिया इख़्तिलाफ़ हू हा त GM सर सां रहिजे या न रहिजे मां हुउसि GM सर सां रहिबो पोइ थींदो वियो पोइ सिंध नेशनल फेडरेशन में इख़्तिलाफ़ थी विया इख़्तिलाफ़ ते 2 दड़ा थिया हिकिड़ो दड़ो थियो जेको सिंध नेशनल ओरिजिनल हुई उहो जाम साकी उन क़यादत में कई ॿियो नेशनलिस्ट ग्रुप उन जो क़यादत में मूं कई पोइ वरी उहो थी वियो इख़्तिलाफ़ात थिया ऐं 2 टुकर थिए पर छाकाणि त मूंखे सपोर्ट छो घणी मिली मां तव्हांखे ॿुधायो छो त जॾहिं जाम साकी जैनब हो या अॻे स्टूडेंट यूसुफ टालपुरा ऐं SN ॿाहिरि शाह बि जैनब हो मीर थे बि हुजे नदीम अख्तर एजाज़ कुरैशी खे सदार कड़ी उहो कोन आयो काइम मक़ाम सदर कोन थियो जनरल सेक्रेटरी डिप्टी जनरल सेक्रेटरी मां काइम मक़ाम जनरल सेक्रेटरी थी वियुसि पोइ वरी असां हिकिड़ो इक़बाल मेमण खे खां सदर करे पोइ स्टूडेंट फेडरेशन लाइ वधीक तंहिं त सिंध नेशनल फेडरेशन वधी वई हेॾी तनज़ीम आहे सॼे सिंध झर झंग में जो को बि तइलीमी इदारी कोन हो जंहिंमें SNS बि न हुजे सखर में हुई ख़ैरपुर में अली अहमद डोगर मां नाला वठण इलाही एॾी वधी वई ॼण सियासी पार्टी उन में कमु थोरो मुंहिंजो हो चऊं 24 कलाक रहंदेसि कॾहिं सखर वेठो कॾहिं ख़ैरपुर वेठो आहियां सिंध नेशनल फेडरेशन माण्हू शामिलु थिए पोइ छा माण्हुनि सां टच त मुंहिंजी घणी न त जॾहिं ग्रुप थियो ग्रुप ई वॾो थी वियो मूंसां माण्हू घणा अची विया जंहिंमें दादू फेडरेशन वारा जंहिं मर्ज़ी कयो उन में अब्दुल हई कुरैशी सलाहदीन पवर हमीद राय इहे सभु माण्हू मूंसां अची विया सखर मां बि इहे अची विया पोइ ग्रुप वॾो थी वियो पोइ असां वरी कयो पाण मर्जर खे नेशनल ग्रुप GS नौजवान महार यूसुफ टालपुरा वारो उन में इक़बाल तरीक़े वरी पोइ असां ॿिन्हिनि पाण में नई शागिर्दनि जी ठाही SNS ऐं GS नौजवान महार मर्ज कयो 11 सेप्टेम्बर 1970 में पोइ ठाहीसीं GS स्टूडेंट फेडरेशन उन में प्रेस कॉन्फ्रेंस थी जबीस होटल हैदराबाद तिलकचारी ते बिल्कुलु उते प्रेस कॉन्फ्रेंस जॉइंट प्रेस इक़बाल तरीक़े शाह मोहम्मद शाह कई इक़बाल तरीक़े वारनि सां गॾु यूसुफ जखराणी अयूब धामरा वग़ैरह मूंसां ॾाढो घणो हो पोइ वरी चयो मां पहिरियों पहिरीं सदा इक़बाल तरीक़े सेक्रेटरी माई सेल्फ इंफॉर्मेशन सेक्रेटरी मुंहिंजो SNS नेशनल ग्रुप हो साईं पीर वज़रक पोइ उहो वरी उहो न पोइ इंफॉर्मेशन सेक्रेटरी थियो मदद अली सिधी पोइ 70 जूं इलेक्शन अची वयूं असीं सभु लॻी विया साईं GM सॼे इलेक्शन जे वर्क में ऐं पोइ जो उहो थींदा वियो त पोइ तय इहो थियल इलेक्शन में जनरल काउंसिल जो इजलास थींदो पोइ इलेक्शन थींदी जेको सदर थिए सघे उहिदेदार पोइ चूंडियो आहे हाली एॾा अॻिते इहे कमेटी ठही वई
पोइ थियो हुयो त 1970 में गुज़री वियो 71 में पावर ट्रांसफर कोन थियो मां नवाब शाह में शागिर्द नवाब शाह जो यूनिवर्सिटी कोन हुयुसि हिते श्रीनगर सां जनरल बैठी कराई थी वॾो जलसो शागिर्द जो उन में मां मार्शल जी हेॾी थोरी फ़ौज कशी थी आहे फलाणो थियो आहे बंगाल में बंगाली दुश्मन कातलनि ते फलाणो फलाणो थी वियो वॾो वॾो हंगामो थी वियो उते सिंध यूनिवर्सिटी वधीक अॻियां न पोइ असांजो केस दाख़िल पोइ थियूं गिरफ़्तारी तंहिंमें असांजे प्रोफेसर बि गिरफ़्तार प्रोफेसर उमर बेवड़ GA लारा अशोक कुमार इहे सभु गिरफ़्तार थिया शागिर्दनि में यूसुफ टालपुर इकबाल तरीन यूसुफ टालपुर यूसुफ जखराणी मां ऐं ॿिया इलाही थिया माण्हू गिरफ़्तार थियासीं असीं पोइ असांजे मिलिट्री कोर्ट में केस त पोइ वरी हाणे चूंडूं थियणियूं हुयूं न असांजी GS ॾे जनरल सेक्रेटरी जेल में पियो कीअं चूंडूं थियनि पोइ उन में असांखे ट्रायल हलियो अब्दुल हमीद सिंधी बि उन में अच्छा उहो बि जसाफ में शामिल न न केस में केस में केस जसाफ में न केस में हो अक्यूज़ हो न बांग्लादेश वारी जॻह केस में पोइ वरी सज़ाऊं उन में अची वई पर सज़ाऊं ॾिनऊं पर पोइ लास्ट वार्निंग ते असांखे छॾियो छो जंग थी वई न फ़ौज खे टपड़ा ॿधणा पिया बॉर्डर ते वञण पासे में ॾेई पोइ हिते असांजो तइ थियो यूसुफ टालपुर चयो त हाणे भुटे साहिब सां मिलूं बसि भुटे साहिब सां मिलण वियासीं नवाज़ तो ई तॾहिं भुटो साहिब लिखियल खटे चुको हो इक़्तिदार पावर ट्रांसफर कोन थियो यूसुफ टालपुर जो झुका भुटे साहिब ॾियो पर भुटो साहिब मूंखे छो पियो सुञाणे भुटो साहिब हुते नवाब शाह आयो यादि अथव त उहो मैच हुई त मूंखे सुञाणे तव्हां सां हुते हुनजी मुलाक़ात बि थी हुन खां अॻे बि थियल हुई हुन सां अॻे बि थियल हुई वरी गिरफ़्तारी बि तव्हांजी थी अॻे मुंहिंजी थी 66 में इहा तव्हांखे ॿुधाए तव्हां ॿुधायो बिल्कुलु ॿुधायो हा तव्हां ॿुधायो मूंखे पहिरीं वारी गिरफ़्तारी जेकी थी न 66 में थियो भुटे साहिब में मुलाक़ात 66 में मां मैट्रिक चयोमि तव्हां मैट्रिक साहिब उन ॾींहुं साईं GM साहिब मूंखे चयो बाबा शाह मोहम्मद इहो अमीर हैदर बि कोन्हे इमदाद बि कोन्हे भुटो थो अचे हाणे भला को त को ख़ानदान में फैमिली में जेको को मानी टिकी चाहे उन ॾींहुं मुंहिंजी भुटे सां मुलाक़ात 66 में उहो आयो साईं GM साहिब खां सलाह वठणु त चाचा पियो चएसि चाचा मां छा कयां मूंखे वली ख़ान खणी नथो नेशनल पार्टी में तव्हां बि चाहीं पियो न पिया अचां मां चयोमांसि जनरल सेक्रेटरी कर उहो बि नथो खणे नथो साईं GM साहिब चयो बाबा ॻाल्हि में ज़ुल्फ़कार तूं पंहिंजी पार्टी ठाहे चई चाचा कहिड़ी ठाहे हितां जो रिकॉर्ड न रखिजो चई बाबा तुंहिंजी पीउ वारी 1934 में तुंहिंजे पीउ मूं पीपल पार्टी ठाही उहा ठाहे चई चाचा इहो ज़रूरु ठीकु आहे सही आहे ऐं वञा थो जर्मनी मां वञा थो जर्मनी उतां मोटी पहुची करे पोइ मोटी भुटे साहिब ठाही तॾहिं भुटे साहिब सां मुंहिंजी हिते बि मुलाक़ात पोइ वरी 67 में हुते नवाब शाह ते भुटे साहिब हींअर वियासीं न भुटे साहिब सां मिलण त पोइ यूसुफ टालपुर सां गॾु वियासीं कमर रमा शाह नवी कमर जे वारिस सां पोइ असांखे ज़ामिननि ते छॾियो मिलिट्री कॉलेज ज़ामिन ते कोन छॾींदी आहे पर यूसुफ टालपुर भगानी टालपुर में फ़ौज वारनि सां तालुकात सुठा हुआ असां माण्हुनि खे सभु शागिर्द खे छॾियो पोइ हुते वियासीं यूसुफ टालपुर मूंखे यार पहिरें प्रोफेसर पिया उमर बेवड़ जेल पियो हमीद सिंधी जेल पियो अलाला पियो पाण उनखे चढ़ाई भुटे खे चयो कुझु भले हलो वेठासीं रोशन पवार हूंदो सुप ऑफ सन पीपल्स प्रोफेसर उहो पीपल पार्टी हा बियो सुठो माण्हू अॼु बि ज़िंदा आहे उन ई चयो भुटे साहिब खे जीअं साम्हूं वेठा भुटे साहिब इहो वेठो नवाज़ तो उल्हास जो ॻोठ में बिल्कुलु त पोइ भुटे साहिब ॿुधो पियो कीअं थियो छा छो अॻा छो थियो जुलूस छाला थियो हिते रोशन पवार चयो साईं सॼो हिन शाह मोहम्मद शाह कयो सॼो शाह मोहम्मद चई नवाब शाह जो पाण शागिर्द सिंधी चई शागिर्द बि कोन्हे मूं हुते चयो बाबा भुटो साहिबु सिंधी वाइस चांसलर थोरो जो मुंहिंजी रोज़ु हाज़िरी लॻाईंदो भुटो साहिबु सम्झी वियो ॾिठई रही त हिकदमि चयो हुनखे तूं बसि कर हितां ई असांखे किसो थी वियो इहो तव्हांखे ॿुधायो गिरफ़्तारी मिलियो हाणे ॿियो को सुवाल हितां पुछो मां हाणे डेग में पइजी वियुसि